خاتم الأنبياء أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما المؤمنون إخوة فأصلحوا بين أخويكم واتقوا الله لعلكم ترحمون صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. दुरूद शरीफ को बुलंद आवाज़। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कुरान मजीद जी या मजलिस एडी बरकत वारी आहे जो हदीस पाक में अचे थो जेको इरादत न जी वेहे थो उनखे त माफ़ी आहे, पर फ़रिश्ता चवंदा या अल्लाह हिकिड़े मुसलमान जो कुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो, असुल हुन जो कमु हुयो ॿिए हमराह में, उहो रईस विच जलसे में वेठो हो, हिन चयो त इहो उथे त हिनखे कमु चवां, पोइ वीचारो हुन ॾि करे मजबूर थी वेही रहियो, क़ुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन होसि। जीअं असांजो ईके वारो हिन जो वैज़ ॿुधण जो इरादो कोन्हे, पर चए थो त हाणे मौलवी पूरा थियनि त सामान वेॻिया, वीचारो मजबूर थी वेठो आहे। रब फरमाए हम कौम ला यश्का जलीसुहुम, ही मजलिस ही माण्हू एॾा बरकत वारा आहिनि जो हिते जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी आहे, पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे माफ़ी। इंशाअल्लाह ईके वारे खे बि माफ़ी मिली। जीअं अतार जे दुकान ते को अतुर ख़रीद करण जे लाइ वेंदो उनखे त ख़ुशबू ईंदी, पर अतुर ख़रीद करण जो इरादो कोन अथसि, ईअं वञी दुकान ते वेठो त उनखे बि ख़ुशबू ईंदी आहे। सो ही मजलिसूं ईअं ई आहिनि। दुआ कयो अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फ़रमाए, आख़िरत जे ॾींहुं रब तव्हां ई असांजे हिन वेहण खे असांजी निजात जो ज़रियो बनाए। 26 सिपारे सूरत हुजरात जी हिकिड़ी आयत अवां जे साम्हूं तिलावत कई आहे, बस उन जी माना ही मतलब बयान करे पोइ दुआ था घुरूं। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
फरमाए इन्नमल मुमिनून इख्वह। अल्लाह साईं फरमायो मोमिन सब पाण में भाई रहन। असांजे मिठी नाले वारे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी यही फरमायो। फरमायो इन्न अबाकुम वाहिद व इन्न उम्मकुम वाहिद व इन्न नबियकुम वाहिद व इन्न रब्बकुम वाहिद। फरमायो ए मुंहिंजा उम्मतियो कलमे वारो तव्हांजो अबो आदम भी हिकिड़ो, तव्हांजी अम्मा हवा भी हिकिड़ी, तव्हांजो नबी मोहम्मद भी हिकिड़ो, तव्हांजो रब अल्लाह भी हिकिड़ो, त तव्हां भी सभु हिकु। भली ॻोठ तव्हांजो जुदा हुजे, भली शहर तव्हांजो जुदा हुजे, भली ज़िलो तव्हांजो जुदा हुजे, भली सूबो तव्हांजो जुदा हुजे, भली मुल्क तव्हांजो जुदा हुजे, भली कौम ऐं ज़ुबान तव्हांजी जुदा हुजे, पर तव्हांजो नबी, तव्हांजो क़ुरान, तव्हांजो कलमो, तव्हांजो काबो त हिकिड़ो आहे। इन्ही जे करे मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मोमिनून कजसदिन वाहिद। फरमायो ए मुंहिंजा उम्मतियो तव्हांखे हिन दुनिया जी जहान में हिक ही जिस्म वांगुरु ज़िंदगी गुज़ारनी आहे। इज़ इश्तका ऐनुहु इश्तका कुल्लु। एक जिस्म जे अख में सूर त सॼे बदन में सूर, एक जिस्म जे मथे में सूर त सॼे बदन में सूर, एक जिस्म जे कन में दर्द हूंदो आहे त सॼे बदन खे दर्द हूंदो आहे, एक जिस्म जे पेर जी नंढड़ी आंगुर खे तकलीफ़ त सॼे बदन खे तकलीफ़। फरमायो ए मुंहिंजा उम्मतियो तव्हांखे भी हिन दुनिया जी जहान में हिक ही जिस्म वांगुरु ज़िंदगी गुज़ारनी आहे। ॻोठ में, शहर में, ज़िले में, सूबे में, मुल्क में का मुसलमान भाउ खे तकलीफ़ पहुचे ऐं तव्हांजी दिलि झुरी पए त हिन मुंहिंजे भाउ खे तकलीफ़ छो पहुती आहे, इन जो नालो अथव ईमान। ऐं क़ुरान भी ईअं थो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह। फरमाए मोहम्मद अल्लाह जो रसूल अथव। वल्लज़ीन माहू ऐं नबी जी जमात, वल्लज़ीन माहू मां मुराद नबी से जी जमात है। अॼोके दौर में हर जमात जी पंहिंजी पंहिंजी निशानी आहे। को सावा पटका सायूं टोपियूं पाए करे घुमे पियो, चवनि था हीअ असांजी जमात जी निशानी आहे। को कारा कपिड़ा पाए करे घुमे पियो, चवनि था हीअ असांजी जमात जी निशानी आहे। को कोला बाई कंठा पाए करे घुमे पियो, चवनि था हीअ असांजी जमात जी निशानी आहे। को पेशानी ते सिगरेटनि जा डंब कढी निशान पियो ठाहे, चवनि था हीअ असांजी जमात जी निशानी आहे। हाओ क़ुरान तूं ॿुधा भला नबी जे जमात जूं निशानियूं कहिड़ियूं हुयूं। अल्लाह साईं फरमायो अशिद्दाउ अलल कुफ़ार। क़ुरान तो फरमाए नबी जी जमात जी परी परी निशानी अथव त हुननि जी काफ़रनि ते ॾाढी कावड़ हूंदी आहे। काफ़रनि ते ॾाढा गज़बनाक हूंदा आहिनि। काफ़रनि ते कावड़ जो इहो मतिलबु थोरो ई अथव त पाड़े में जेके बागड़ी भील कोली वांगा वेठा आहिनि उन्हनि खे मारे लॾायो। उन्हनि जे ज़मीनुनि, उन्हनि जे दुकाननि ऐं बंगुलनि ते कब्ज़ा कयो उन्हनि। इहे त ज़िमी आहिनि। ज़िमी उनखे चइबो आहे जंहिंजी जान माल इज़त अबरू जी हिफ़ाज़त इस्लामी हुकूमत जे ज़िमे हुजे। इन्ही जे करे त मुंहिंजे सोने अली साईं हज़रत हसन साईं, हज़रत हुसैन साईं जे बाबे साईं फरमायो
शेर खुदा फरमायो अमवालुहुम का अमवालना व दिमाउहुम का दिमाइना व निसाउहुम का निसाइना। हजरत अली से फरमायो असांजे इस्लामी हुकूमत में जेके भी गैर मुस्लिम रहल पया उन्हनि जा माल मुसलमाननि जे मालनि वांगुरु, उन्हनि जूं जानियूं मुसलमाननि जे जाननि वांगुरु, उन्हनि जूं औरतूं मुसलमाननि जे औरतुनि वांगुरु। जीअं इस्लामी हुकूमत जे मथां लाज़िम आहे त मुसलमाननि जे जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त करे, इन ई नमूने सां इस्लामी हुकूमत जे मथां लाज़िम आहे त जेके भी गैर मुस्लिम रहल पया उन्हनि जे जान माल इज़त आबरू जी हिफ़ाज़त इस्लामी हुकूमत जे ज़िम्मे आहे। इस्लामी हुकूमत में जेकर को मुसलमान का मुसलमान जी चोरी थो करे त रब तो फरमा अस्सारिकु वस्सारिकतु फ़क़्तऊ अयदियहुमा। जरमल चोरी उन्हनि जे मथां साबित थी वञे, चोर मर्द हुजे चोर औरत हुजे, क़ुरान थो फरमा उन्हनि जो हथ कटियो। पर जेकर इस्लामी मुल्क में को मुसलमान का बागड़ी भील कोली ऐं वांगे जी चोरी थो करे तो क़ुरान जो इहो ई हुक्म आहे त उन गैर मुस्लिम जे चोरी जे बदले में भी हिन मुसलमान चोर जो हथ कटियो। इन हथ जी क़ीमत घणी आहे। हिते जेकर डांग जो पाण में जेड़ो थी पे हिकड़े मुसलमान जी कुहाड़ी बे मुसलमान जे हथ के लगी पई, उन जो हथ कटजी पियो त पहिरीं नंबर ते काज़ी साहब फैसलो कंदो इन नफ्स बिन नफ्स। कुरान तो फमा केर कंहिंखे क़त्ल करे त बदले में क़त्ल कयोसि, वल आईन बिल आईन केर कंहिंजी अख कढे त बदले में अख कढोसि, वल अनफ बिल अनफ केर कंहिंजो नक कपे त बदले में नक कपियोसि, वल उज़ुन बिल उज़ुन केर कंहिंजो कन कटे त बदले में कन कटियोसि, वसिन बिसिन केर कंहिंजो ॾंद कढे त बदले में ॾंद कढोसि, वल जुरूह क़िसास कुरान तो फरमा केर कंहिंखे ज़ख़्म करे त तव्हां भी ओतिरो उनखे ज़ख़्म कयो। फातदू अलैहि बिमिस्ल मा तदा अलैकुम। रब फरमायो जेतिरी तव्हां सां ज़्यादती थी आहे एतिरी उन ज़ालिम खे ज़ुल्म जी सज़ा जो तां त ज़ुल्म जो दरवाज़ो बंदि थी वञे। यादि रखो मुसलमानो, चोर जो हथ कटियो इहो मुहम्मद मुस्तफ़ा जो अख़लाक़ हसन आहे। धाड़ेल जो सजो हथ खबो पैर कटियोसि इहो मुहम्मद मुस्तफ़ा जो अख़लाक़ हसन आहे। ज़ानी जी कर गैर शादीशुदा खे उन्हनि खे 100 कोड़ा हणोसि इहो मुहम्मद मुस्तफ़ा जो अख़लाक़ हसन आहे। जेकॾहिं शादीशुदा ज़ानी कुरान अल्लाह जो हुक्म फरजुमुहुमा उन्हनि खे पत्थरनि सां संसार कयो इहो मुहम्मद मुस्तफ़ा जो अख़लाक़ हसन आहे। पर नंबर ते काज़ी साहब फैसलो कंदो त बाबा तुंहिंजो हथ कटियो अथई तंहिंजे करे तूं भी हथ कटीस। पर इहो फैसलो पर जेकर हाणे हू तो चवी यार मुंहिंजी तोखे कुहाड़ी लगी वई, महिरबानी कर मूंखे रूंडो न कर, मां तोखे चट्टी भरे थो जा, दियत भरे थो जा, जमीन वठ जा, दुकान खोल जा, कारोबार खोल जा, घणी चट्टी ॾींदे? काज़ी साहब चवंदुसि बाबा 50 उठ हिन खे ॾे न त तुंहिंजो हथ कटबो। हिन हथ जी क़ीमत घणी आहे? 50 उठ, हिकिड़ो उठ 2 लख में। माना हिन हथ जी क़ीमत अल्लाह वटि 1 करोड़ पिया अथव। 1 करोड़ हिन हथ जी क़ीमत है। पर हाणे जेकर इहो हथ कंहिं मुसलमान जे खीसे में पियो आहे मोबाइल जे चोरी करण जे लाइ, हाणे इहो हथ कंहिं मुसलमान जे खीसे में पियो आहे
पैसन जो बटू चोरी करण जे लाइ रब फमा तो हाणे ने हथ जी काई कीमत काने का फ़क़तऊ ऐदियहुमा ओ हुक्मरानो इन हथ मुसलमान जे माल जी बेइज्जती कई आहे इन खे पाड़ खां कटे करे कुतनि जे हवाले कयो हाणे ने हथ जी काई कीमत न आहे। ॿुधायो हिकिड़े चोर जो हथ कटिजे हा चोरी थिए हा असां पहिरियों त चोर जो हथ कटियो असांजो चयो न वरितऊं हाणे गोॾा पिया कढनि हाणे हिते सभई ख़ुशि आहिनि अमेरिका बि ख़ुशि आहे असांजा हुकुमरान बि ख़ुशि आहिनि असां पिया चऊं त दाड़ेल जो सॼो हथु खॿो पेर कटुसि असांजो चयो न वरितऊं अलाह जो हुकुम न मञूं हाणे फुल फ्राई था कयोसि भली आहे फ्राई आहे फुल फ्राई कयो अमन न थींदो अमन तॾहिं थींदो जॾहिं अलाह जो कानून अचे अॼु असांजा मुस्लमान चवनि था त मौलवियुनि खे वोट ॾींदव त सभु रूंडा थींदव बाबा रूंडो थींदो चोर जेकर सभु चोर हो त पोइ ॿुधाए रूंडो थींदो चोर शरीफ़ छो रूंडो शरीफ़ त सुकून जी ज़िंदगी हथ पेर कपबा बदमाश सभु बदमाश आहियो त ॿुधायो नबी साईं जे ज़माने में हिकिड़ो चोरीअ जो केस थियो साहब औरत चोरी कई हुई फातिमा उन जो नालो कैस हिकिड़ो सरदार उन जी धीउ हुई कुछ माण्हू नबी साईं वटि आयासीं औरत ज़ात आहे हथ उन जो कपिड़ो ऐब थी पवंदुसि का चटी भरायो धीअ त वठो नबी साईं जो चेहरो मुबारक कावड़ में लाल थी वियो फरमायूं लान अल्लाहुल यहूद वन नसारा यहूदन ते भी अल्लाह जी लानत नसारन ते भी अल्लाह जी लानत फरमायूं यहूदी नसारा भी बेईमान ईअं कंदा हा जेकर का गरीब खां ॾोह थींदो हो उन जे लाइ सज़ा हूंदी हुई उन जे लाइ कानून हूंदो हो पर जेकर को वॾेरो को ज़मींदार को सरदार उन खां ॾोह थी वेंदो त उन जे लाइ कोई कानून न हूंदो हो नबी साईं फरमायो ही त फातिमा कैस जी धीउ आहे पर अल्लाह न करे जेकर फातिमा मुहम्मद जी न्याणीअ खां चोरी थी वञे हा ऐं उन ते चोरी साबित थी वञे हा त लक़तअतु यदहा मां पंहिंजे न्याणीअ जे हथ खे बि कटे करे अल्लाह जो कानून जारी कयां हा अॼु जेको बकरी चोरी थो करे ढगी चोरी थो करे मैं चोरी थो करे मोबाइल चोरी थो करे उन्हनि जे लाइ कानून आहे जेके किरोड़े अरबे रुपया चोरी था कनि उन्हनि जे लाइ कोई कानून ये जेके वज़ीर आहिनि सरदार ही खान ये अरबनि जा चोर सही तो चवां या ग़लति उन्हनि जे लाइ कोई कानून न ज़िना जो हिकिड़ो केस थियो साईं जे ज़माने में सो औरत पाण आई नबी साईं खे चई अर्ज़ किनी या रसूल अल्लाह साईं मूंखे पाक कयो मूंखां गुनाह थी हुआ साईं जन मुंहुं मुबारक ॿिए पासे ॾे फेरियो वरी ओॾों फिरी आई चई साईं मूंखे पाक कयो मूंखां गुनाह थी वियो आहे मुंहिंजो ही जिस्म हिन ज़मीन ते रहण जे लाइक़ न आहे साईं जन वरी टे पासे ॾे मुंहुं फेरियो वरी ओॾों फिरी आई चई साईं मूंखे पाक कयो नबी साईं वरी चौथे पासे ॾे मुंहुं फेरियो साईं जन हुन खे ढकिन पिया औरत वरी पंहिंजी जिस्म मां एॾी बेज़ार हुई उहा चए पई त हिन जिस्म गुनाह कयो आहे ही जिस्म हिन ज़मीन जे मथां भलो न आहे जिस्म ज़मीन जे अंदरि भलो आहे नबी साईं फरमाया चरी त कान्हे का
जेकॾहिं को हिकिड़ो चवे त चरी आहे तॾहिं बि सदा माफ़ थी पर उनखे उहो हमल उमेदवारी साईं जन फरमायो जेकॾहिं तोखे सज़ा मिले हद तूं जारी कजे इहो नंढड़ो ॿार जेको तुंहिंजे पेट में आहे इन ॿार जो कहिड़ो कसूर आहे इन ॿार जी कहिड़ी ग़लती आहे इहो ॿार ॼणे आहे पोइ तोते हद जारी थींदी इस्लाम इनखे चइबो अथव इस्लाम तो चए त ग़लति नुत्फ़े सां जेको ॿार पैदा थो थिए उन ॿार खे बि मारियो न सम्झो था सभु प्लास्टिक जा माण्हू वेठा हो माना हरामी जेको ॿार आहे जंहिंमें अञा साह बि न पियो आहे इस्लाम चए थो त इन ॿार खे बि साकित न कयो इहो बि किरायो न इहा बि जान लाइ न थिए त ही जेके ख़ुदकुश बम हमला पिया कनि केतिरा वीचारा बेॾो ई मरी विया कुरागा मरी विया औरतूं मरी वियूं मासूम बचड़ा मरी विया इस्लाम इन जी इज़त थो ॾे त तव्हां बम ॿधी वञी मस्जिदनि में बम फाड़ियो निमाज़नि खे मारियो दरगाहनि ते वञी बम हणी बेॾोहिनि खे मारियो मुसलमान दहशतगर्द न थींदो आहे मुसलमान अमुन पिसंद ज़ालिम इहो काफ़िर थींदो मुसलमान ज़ालिम न थींदो तव्हांखे ख़बर आहे नबी साईं जंग जे मैदान में भी काफ़िरनि जे कुरारनि जी पारत था कनि काफ़िरनि जे औरतुनि जी पारत था कनि काफ़िरनि जे बीमारनि जी पारत था कनि काफ़िरनि जे मासूम ॿारनि जी पारत था कनि हिकिड़ी जंग जे मैदान में हिकिड़ी औरत गिरफ़्तार थी पई हालांकि हुई बि जंगजू जंग करण जे लाइ ही उन जो मथो उगाड़ो हुयो नबी साईं पंहिंजे नबूवत वारी चादर उन न्याणी जे मथे ते रखी साहबाज़ कयो इन्हा काफ़िरतुन साईं त काफ़िराणी आहे नबी साईं फरमा इन्हा बिल्तुन आहे त काफ़िराणी पर न्याणी त आहे मुसलमान जी बि न्याणी आहे काफ़िर जी बि न्याणी आहे जीअं मां पंहिंजे न्याणीअ जो मथो उगाड़ो बर्दाश्त न कंदुसि ईअं तव्हांजो मोहम्मद का काफ़िराणी न्याणी जो बि मथो उगाड़ो बर्दाश्त न कंदो उहा औरत हली वई ॿार जॻह पू आई चईं हाणे मां ॿार ॼणियो आहे मूं ते हद जारी कयो मां हिन ज़मीन ते रहण जी लाइक़ न आहियां इनखे चइबो अथव ख़ौफ़ ख़ुदा साईं जन फरमायो जेकॾहिं तुंहिंजे मथां हद जारी कजी त हिन नंढड़े ॿार जी तरबियत कीअं थींदी हिन जी परवरिश ऐं पालणा कीअं थींदी ईद लावारिस थी मरी वेंदो केरु हिन जी परघोर लहंदो वञे ने ॿार खे पाले थञ प्यारे वॾो करे आ जंहिंमहिल पाण खाई पी सघे पोइ तो ते हद जारी थींदी इस्लाम इहो छो नंढड़ो ॿार ज़ाहि थिए हालांकि आहे बि हराम नुत्फ़े वरी उहा माई हली वई 2 सालनि खां बाद आई वहमलुहु वफिसालुहु 30 शहरा कुरान तो फरमाए हमल जी मुद्दत थन जी मुद्दत 3 महीना है घट में घट अमल जी मुद्दत 6 महीना रज़ा जी मुद्दत 24 महीना 24 महीना माई पंहिंजे बच्चे खे थन प्यारे सघे थी सम्झो था कि न 24 महीननि जो ॿार थिए माना 2 साल 2 सालनि ताईं जेकर को ॿार कंहिं ॿी माईअ जी थन पिए थो त उहा हुनजी माउ थी 2 सालनि खां बाद उहा औरत उन नंढड़े ॿार खे खणी आई हुन जे हथ में अदर मानीअ जो हुयो
चई से हाणे ही पाण भी खाई पी सके तो मुंहिंजी हिनखे ज़रूरत न आहे। अंदाज़ो लगायो हालांकि 2 साल में माण्हू मरी वेंदो आहे त उहो बि विसरी वेंदो आहे। न अचे हा भला साईं जन हुनजे पोयां माण्हू मोकिलिया हा छा? इस्लाम ढके थो, इस्लाम कंहिंखे बदनाम नथो करे, ख्वार नथो करे। पर हुन माई खे एॾो अल्लाह जो ख़ौफ़ हुयो, चवे पई दुनिया जी ख्वारी थोरी आहे, आख़िरत जी ख्वारी तमामु घणी आहे। दुनिया जी सज़ा थोरी आहे, आख़िरत जी सज़ा तमामु घणी आहे। मूंखे दुनिया जी ख्वारी क़बूल आहे, आख़िरत वारी ख्वारी खां बची वञा। ऐं यादि रखो मुसलमानो, क़यामत जे ॾींहुं पीउ खे पंहिंजे पुटनि जे आॾो बदनाम कयो वेंदुसि। पीउ अची साम्हूं बीहंदो, रब पुटनि खे चवंदो ॾिसो पंहिंजे पीउ खे, ॾिसोसि पंहिंजे पीउ खे। मौलवी त तव्हांखे चवंदा त पीउ जे पेरनि जी ॾिठो जन्नत आहे, पर ही तव्हांजो कमीनो पीउ, बदमाश पीउ, अछी ॾाढ़ी सां पराइनि न्याणियुनि सां पियो ग़लति तालुक रखे। अछी ॾाढ़ी सां पराइनि न्याणियुनि सां पियो मोबाइल ते ॻाल्हाए। सॼी वीडियो खोली, कंप्यूटर खोलियो वेंदो, ॾिसो पियो। मां खे पंहिंजी औलाद जे आॾो ज़लील कयो वेंदो, ॾिसो पंहिंजी मां खे। तव्हांखे त ख़बर कान हुई, पर मां ख़ुदा खे ख़बर हुई। तव्हांखे त ख़बर कान हुई, पर मां ख़ुदा खे ख़बर हुई। रात जो अकेले कमरे में पंहिंजे सवड़ ऐं पंहिंजे कंबल में मोबाइल ते परावल मर्दनि सां पई ॻाल्हाए, ॾिसोसि पंहिंजी माउ खे। भेनरुनि खे भाइरनि जे आॾो ज़लील कयो वेंदो, उस्ताद खे शागिर्दनि जे आॾो बदनाम कयो वेंदो। शागिर्दनि खे चयो वेंदो ॾिसो पंहिंजे कमीने उस्ताद खे कीअं पियो थो गुनाह करे। मुर्शिद खे पंहिंजे मुरीदनि जे आॾो ज़लील कयो वेंदुसि। मुरीदनि खे चयो वेंदो ॾिसो पंहिंजे मुर्शिद खे, जंहिंजे लाइ तव्हां चवंदा हो त असांजो ॿिन्हिनि जहाननि जो साईं आहे। पंहिंजो पीउ सम्झी करे हिनखे न्याणियुनि जे विच में वञी विहारींदा हो। हिन बदमाश जे अखियुनि खे ॾिसो, तव्हांखे ख़बर कान हुई, पर मां ख़ुदा जी नज़र हिन कमीने जे नज़रुनि में हुई। हा, हिते माफ़ी वठो, हिते गुनाह जी सज़ा मिली वञे, आख़िरत जी सज़ा तमामु घणी। हितों जी ख्वारी थोरी, आख़िरत जी ख्वारी तमामु घणी। माफ़ी न वठंदव, इस्तिग़फ़ार न कंदव, क़ुरान जो कानून जारी न थियो, सज़ा न मिली, क़यामत जे ॾींहुं ईअं रुसवाई थींदी, ईअं ज़िल्लत थी। तक़वा इनखे चइबो। हिकिड़ो मुसलमान सारी रात मुसल्ले ते बीठो आहे, पियो थो नफ़िल पढ़े। सारी रात क़ुरान मजीद जी तिलावत कयईं। 10 सिपरा नफ़िल में क़ुरान मजीद जो दौर पियो करे। फजर जी नमाज़ जमात सां पढ़ियईं। ॿियो हिकिड़ो मुसलमान आहे, खानपुर जी बाज़ार में वियो। हिकिड़ी हसीन ऐं जमील ख़ूबसूरत औरत बाज़ार मां वञे पई। ओचितो हिन जे साम्हूं गुज़री, हिन पंहिंजे नज़र खे हेठि कयो। हिन खे हिकिड़े सेकंड में जेको अजर मिलंदो, ओतिरो हुनखे सॼी राति जे इबादत में अजर न मिलंदुसि। हिकिड़े सेकंड में जेको हिनखे अजर मिलंदो, नज़र खे हेठि कयईं, पंहिंजो पाण खे गुनाह खां बचाईं। ओॾो सॼी राति असां नफ़िल पढ़ूं, इबादत कयूं, उनजो सवाबु घटि आहे, हिन जो सवाबु अञा मथे। असुल आहे तक़वा, गुनाह खां माण्हू बचे। इबादत करण त सवली आहे, राति जो बीहण सवलो आहे। गुनाह जे मथां माण्हू क़ादिर हुजे,
केर भी ॾिसण वारो न हुजे उते पाण खे गुनाह खां बचाए, इहो तमामु ॾुखियो आहे। मोली शरीफ़ या ग़लति को बि कोन्हे, हूअ बि राज़ी आहे, ही बि राज़ी आहे, पर ख़ौफ़ ख़ुदा अची वियो, गुनाह खे छॾे ॾिनई। इनखे चइबो अथव बुज़ुर्ग, इनखे चइबो अथव आलुल्लाह। उन माई खे बि ख़ौफ़ ख़ुदा हुयो त दुनिया में सज़ा मिले, आख़िरत जी सज़ा खां बची वञा। पोइ तव्हांखे ख़बर आहे जेको शादीशुदा ज़िना थो करे न, उनजी सज़ा छा आहे? गोॾनि ताईं उनखे ज़मीन में बंदि कबो, पोइ माण्हुनि खे चइबो हणोसि पथर। जीअं छिते कुते खे मारबो आहे, ईअं इनखे मारियो, जेसि ताईं मरे न तेसि ताईं पथर हणो। तव्हांखे ख़बर आहे कुतो छितो थींदो आहे त घर जो मालिक उनखे बंदूक हणंदो आहे, जेको पंहिंजे हलाल घरवारी जे बावजूद पंहिंजो नंग बि अथसि, पोइ बि पराओ लोड़ो थो लताड़े, पराए नंग ॾे थो निहारे। रब फरमाए थो इहो छितो कुतो अथव, इनखे पथर हणी करे मारियो, इहो बेईमान हिन ज़मीन ते रहण जे लाइक़ न आहे। हिकिड़े ज़ानीअ खे इहा सज़ा मिले, ॿुधायो ज़िना थींदी? उन माई खे गोॾनि ताईं ज़मीन में पूरियो, पोइ अचे पथर हयूं, पोइ इंसान आहे, तकलीफ़ थी, पोइ भॼे पई। त हिकिड़े मुस्लमान चयसि हाणे छो थी भॼी? अल्लाह तोखे ढकियो हो, तो छो पाण खे ज़लील कयो? नबी साईं फरमायो छो थो ईअं चवीं? फरमायूं लक़द ताबत तौबतन लौ कुसिमत बैन उम्मती। नबी साईं फरमायो हिन माई जी तौबा रब खे एॾी पसंदि अची वई आहे, जो जेकर हिन माईअ जी तौबा खे रब मुंहिंजी उम्मत में तक़सीम करे त मुंहिंजी सारी उम्मत माफ़ थी वञे। एॾी हिन जी तौबा रब खे वञी वई आहे। दुआ कयो इहो कानून अचे। इन कानून खां सवाइ अमन न थींदो, इन कानून खां सवाइ बदमाशी न वेंदी। अशिद्दाउ अलल कुफ़ार, कुरान तो फरमा नबी जी जमात जी पहिरीं पहिरीं निशानी आहे त हुननि जी काफ़रनि ते ॾाढी कावड़ हूंदी आहे। छा मतलब? माना काफ़रनि जो को तरीक़ो नबी जी जमात खे पसंदि न हूंदो आहे। अॼु जीअं काफ़र पियो करे, ईअं मुस्लमान पियो करे। काफ़रनि मथो उघाड़ो कयो, असां मुस्लमाननि बि मथो उघाड़ो कयो। काफ़रनि ॾाढ़ी ऐं छापर ॿई कूड़ाया, असां मुस्लमाननि बि ॾाढ़ी ऐं छापर ॿई कूड़ाया। काफ़रनि सूट पैंट पाती, असां मुस्लमाननि बि सूट पैंट पाती। काफ़रनि जी न्याणी बिना पर्दे जे स्कूल में, असां मुस्लमाननि जी न्याणी बिना पर्दे जे स्कूल में। काफ़र भी पियो खाए, मुसलमान भी पियो खाए। काफ़र भी पेशाब पियो करे, मुसलमान भी पेशाब पियो करे। केर तो चवे त ये नबी जी जमात है? नबी जी जमात ये हूंदी आहे? अल्लाह जे नबी फरमायो कुस्सु शवारी बवा फुल्लुहा। अदा वे ओदा मौली साहब वे तव्हां ना मवाली मुर्स माण्हुनि जे बाजो बेईमान नशे में वेठा था हूंदा, विच जलसे में न उथो बेद भी आहे। अल्लाह जो नबी तुझे कुस्सु शवारी बवा फुल्लुहा, मुछूं कटायो ॾाढ़ी छॾे ॾियो। असां नबी साईं जो चयो कोन वरितोसीं, अंग्रेज़ चयो त मुछूं भी कूड़ायो ॾाढ़ी भी कूड़ायो। असां अंग्रेज़ सरकार के बाहूं ॿधी करे चयोसीं तव्हां जो चयो वठंदासीं, मोहम्मद जो चयो न वठंदा।
अल्लाह जो नबी तो चवे पंहिंजी सलवार खे पंहिंजी गोड खे पंहिंजे कपिड़े खे बेॾनि खां मथे बेॾी आहे थोरो बेॾीअ खां तव्हां पंहिंजी सलवार पंहिंजी गोड खे मथे कयो। नबी साईं फरमायो जेको पंहिंजे सलवार खे पंहिंजी गोड खे पंहिंजे कपिड़े खे बेॾीअ खां हेठि कंदो क़यामत जे ॾींहुं रब रहम जी निगाह सां कोन निहारंदो। असां नबी साईं जो चयो न वरितोसीं। अंग्रेज़ चयो त गोडल खां मथे पंहिंजूं चढियूं कयो सथरूं बि माण्हुनि खे ॾेखारियो। असां अंग्रेज़ खे चयोसीं त तव्हांजो चयो वठंदासीं ओघड़ बि माण्हुनि खे ॾेखारींदासीं मोहम्मद मुस्तफ़ा जो चयो कोन वठंदासीं। बाबा चढियूं पातियूं मुस्लमाननि या कोन पातियूं। मां हाणे उमिरि ते वियुसि विज़िट वीज़ा ई तक़रीबन सॼो मको मदीनो घुमियो। उते नओं नस्ल अरबन जो तक़रीबन उन्हनि खे चढियूं पातल सो बि गोॾनि खां मथे। पोइ इहे मोचड़ा खाइनि या न खाइनि। मस्जिद जो पेशमाम उते ॾाढी कटी पई आहे। असांजो अंदरि साड़ियो आहे हिननि माण्हू अरबन असांजो दिल के जेके जख्म कया आहिनि उहा असांखे ख़बर। अंग्रेज़ एॾो विढ़ियो आहे अरबन सां एॾो अंग्रेज़ अरबन सां विढ़ियो आहे जो नबी साईं जे सुन्नत जूं धणियूं कढी छॾियूं। असांजो शागिर्द हुयो कारी मोहम्मद अली मदनी जो शागिर्द हुयो बाशरा उनजी ॾाढ़ी उते नाइब पेशमाम हो जिद्दे में ॾाढ़ी सॼी मशीन लॻी पई आहे मथों खतो हेठों खतो। अड़े ज़ालिम ही तो छा कयो हिते मके मदीने में माण्हू सुधरण जे लाइ ईंदो आहे तो नबी साईं जे सुन्नत खे ईअं करे छॾियो आहे। चईंसि जेको पेशमाम हुयो अरब मूंखे चई एॾी ॾाढ़ी रखी दे तोखे ठहे त कान थी मशीन ॼाराए हेठों मथों खतो अचे हाणे केॾो सुहिणो थो लॻे। नबी साईं फरमा हुब्बुल अरब मिनल ईमान अरबन सां मोहब्बत ईमान जी निशानी आहे। इहे अरब इन्हनि अरबन जे लाइ नबी साईं फरमायो इन्हनि सां मोहब्बत रखो जेके चढियूं पिया पाइनि जेके फ्रांसीसी कट यहूदियुनि जी कट ॾाढी पिया रखनि इन्हनि सां मोहब्बत रखो। असां असुल अरब ॾिठासीं बदू असुल अरब सभु ॿाराड़ी में जबलनि में पिया रहनि। क़ुर मुंहिंजे साम्हूं पियो मां ख़ैबर पियो वञा हाणे हिकिड़ी बदू औरत हुई झंगल में ॿकरियूं पई चारे ॿ ॿार हुयसि पर मथे खां वठी पेरनि ते ढकियल हुई उन जूं अखियूं बि ॾिसण में हालांकि हुई बि अकेली जबलनि। असांजो दोस्तो ड्राइवर हुन चयो साईं गाॾी बीहारियो भला हिनखे कुझु ख़र्ची ॾियूं ॿार नंढड़ा ग़रीब आहे। गाॾी जो बीहारीसीं त ठका पथर हुया हेॾी हुनखे गैरत आई त तव्हां गाॾी बीहारी छो। हुन चयो मां नंढड़नि ॿारनि खे ख़र्ची पियो ॾियां। हा चई तव्हां सदाईं असांखे खाराईंदा हो। अरबी में चई तव्हां असांखे खाराईंदा हो रब असांखे छॾे ॾिनो आहे। इहे आहिनि असुल अरब। ही किन इंडिया में शादी कई किन पाकिस्तान में शादी कई किन मिस्र ऐं सूरिया में शादी कई। अरब इमारात में दुबई में मदरसा सब बंद थी विया। मस्जिद में फ़ज़ाइल अमाल पढ़ण जी इजाज़त न आहे। चकुलनि जी इजाज़त आहे बाक़ी फ़ज़ाइल अमाल न पढ़ो मस्जिद। दुबई में चकुलनि जी इजाज़त आहे या कान। उतों जा मौलवी हा हुकुमराननि जी ॻाल्हि मञनि पिया हुकुमरान अमेरिका जी ॻाल्हि मञनि पिया तंहिंजे करे उते रोड बि भला आहिनि बिजली बि आहे पैसे जो सिक्को भी तमाम मथे आ। हितों जा मौलवी हुक्मरान त अमेरिका जी ॻाल्हि मञनि पिया पर मौलवी हिननि हुक्मराननि जी ॻाल्हि न पिया मञनि। तंहिंजे करे हालांकि पाकिस्तान में हर शइ आहे रोडनि जो हाल ॾिसो था बिजली जो हाल ॾिसो था गैस जो हाल ॾिसो था। ज़िले घोटकी में एॾी गैस निकितल आहे मां हिन फैक्ट्री में वियुसि पाक सऊदी फैक्ट्री में उते गैस निकिती आहे एॾी उन्हनि चयो साईं जेकर वफ़ाक़ असां खां टैक्स न वठे असां सॼे ज़िले खे मुफ़्त में बिजली ॾियूं हिकिड़ो रुपयो बि न वठूं ऐं 24 कलाक बिजली हुजे एॾी बिजली आहे।
पर हीअ असांजा ज़मींदार सरदार हे चवंदा इहो भत्तो असांखे ॾियो, ही कमीनो आवाम भली ईअं ज़लील हुजे। सरदारनि खे उहो भत्तो ॾियनि था पिया। ही चवनि था असांखे किरोड़ जी गाॾी ॾियो, ठीकु आहे तव्हांखे 2 किरोड़ जी गाॾी ॾियूं। इनखे गाॾियूं हे पंहिंजियूं आहिनि। पर जो अज़म कयो असांखे रोड जी ज़रूरत न आहे, असांखे न बिजली जी ज़रूरत, न गैस जी ज़रूरत, असांखे नबी जे दीन जी, इस्लाम जी, क़ुरान जी ज़रूरत आहे। भली बुख भरम जी शल न वञे शान, बुख ते वक़्तु गुज़ारबो, ॾुखनि में वक़्तु गुज़ारबो, पर नबी जे दीन खे, नबी जे सुन्नत खे, नबी जे शरीयत खे न छॾे। असांजो दोस्तो मिस्र वियो, उते कारी साहब जो क़ुरान मजीद जो ॿुधई, मिस्री ते ईंदा आहिनि सखर में, ॾाढ़ी बि कान्हे, छपर बि न। असांजी हुकूमत हुजे त इन्हनि कारनि खे चब करे। सही तो चवां या ग़लति हुजे? जंहिंजे चेहरे ते नबी साईं जी सुन्नत न आहे। सो हुन क़ुरान जो पढ़ियो त उहो अचे अॻु वठी बीह रहे साईं, 10 मिंट मां तव्हां थोरी कचहरी कंदुसि। हिन चयोसि हिन महिल टाइम न आहे, सुभाणे 11 बजे अचिजा। चई ॿिए ॾींहं ते मां 11 बजे जो दरवाज़ो खड़कायुमि जॻह जो, त हमरा निकिरी आयो, चडी पाती पई हुजेसि, न ॾाढ़ी न छापर, गंजी हुजेसि। मां चयोमांसि यार मस्जिद जो जेको पेशमाम आहे उन सां मूंखे मिलणो आहे। त हुन चयो बाबा पेशमाम त मां। हुन चयो न बाबा, हुनखे ॾाढ़ी, हुनखे रुमाल हुयो ॻाढ़ो, बाशरा माण्हू दीनदार। चई हल कमरे में वेह। कमरे में विहारियसि, वियो, वेंजी आयो, पोइ कच्छो पातई, कच्छे जे मथां जुबो पातई, जुबो पाए वरी उहो रुमाल पातई नोड़ वारो, वरी उहा ॾाढ़ी टंगी पई, उहा ॾाढ़ी पातई। चई हाणे सुञाती। बसि इहा निमाज़ जी वर्दी आहे, निमाज़ में पाईंदा आहियूं वरी लाहे छॾींदा आहियूं। असांजा हुक्मरान चवनि था त पाकिस्तान में बि ईअं थिए। अल्लाह असांजी मदद कंदो आहे ईमान जे करे, नबी जे सुन्नत जी पैरवी जे करे। ईमान त वियो हलियो, असांजा वज़ीर कब्रुनि ते वञी चादरूं था रखनि, रखंदा या कोन था रखनि? दरगाहनि जे लाइ बजट आहे, लखे रुपया ख़र्च कनि था उते। मस्जिद ऐं मदरसे जे लाइ बजट आहे? ईमान त वियो। ऐं सुन्नत ते अमल त हाणे असां ॾिसूं था, इहे वीचारा जेके मदरसनि में आहिनि तालिब ऐं आलिम, वीचारा पटका पाइनि था, मथो ढकनि था, नबी साईं जी सुन्नत मुताबिक़ ॾाढ़ी आहे। बाक़ी ॾिसो वरी असांजा मौदूदी चवनि था त बसि परे खां ॾाढ़ी ॾिसण में अचे, बसि इहा आहे। हिननि बि शायदि खाधी आहे मिस्र वारनि जी उभर। खुना त जेको ॾाढ़ी कूड़ में आहे तड़ो कटाइण। हज़रत मौलाना गुलाम गौस हज़ारी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह हुनजी क़ब्र ते किरोड़ा रहमत मोकिले। मौलाना गुलाम गौस हज़ारी फरमाईंदो हुन त ॾाढ़ी ऐं छापर ॿई कूड़ाया त राज़ी थिए ज़ाल। हिन बदबख्त जो मशीन ॼाराई आहे, इहे अधु आंगुर जेतिरी ॾाढ़ी रखी आहे, इहो कमीनो कंहिंखे थो राज़ी करे? हुन त सफ़ा ॾाढ़ी कूड़ाई, ज़ाल खे थो राज़ी करे त ज़ाल चङी तरह बोसाजे। ही बदबख्त जेको मशीन थो ॼाराए, अधु आंगुर जेतिरी ॾाढ़ी रखी अथई, हेठों मथों ख़त थो वठराए, इहो बदबख्त कंहिंखे थो राज़ी करे? बाबा ॾाढ़ी छॾियो त सुन्नत मुताबिक़ छॾियो। बाक़ी ॾाढ़ी कूड़ाइण ऐं कटाइण इहे ॿई बराबरि। मथां ख़ुशफ़हमी में हुजो त मूं वटि ॾाढ़ी आहे, साॻी ॻाल्हि आहे। सुन्नत मुताबिक़ न आहे त कूड़ाइण ऐं कटाइण ॿई हिकु जॻह।
सब कोशिश कंदो इंशाअल्लाह। अल्लाह से मदद इन जी हिकड़ी ॾंदड़ वारी सुन्नत तरक थी वई त किलो फतह न पियो थिए। पोइ जंहिं महिल ॾंदड़ ॾिनऊं त बग़ैर जंग जे किलो फतह थी। हाणे फ़र्ज़ विया हलिया सुन्नत जूं असां पाड़ ई पटे छॾीसीं। जेको सुन्नत जे मुताबिक़ हले थो त उन ते टोकूं था। हिकिड़ो बदबख़्त मौलवी हुयो, चई सलवार भेॾियुनि खां मथे हुजे, शह पर कूड़ियल हुजनि, ॾाढी वॾी हुजे, सम्झो त इहो नबी जो दुश्मन। भला नबी साईं जे दोस्त जी का निशानी ॿुधायो जंहिंजा शह पर वॾा हुजनि, इहो नबी साईं जो दोस्त आहे। जंहिंजा पाचा वॾा हुजनि, भेॾियुनि खां हेठि पिया लॻकनि, इहो नबी साईं जो दोस्त आहे। ॻाल्हि सम्झ में नथी। हिकिड़ी जमायत या जमीयत उलमा इस्लाम अज़ान दावत तबलीग वारा जंहिंजी राति जी इहा कोशिशि आहे त माण्हुनि जो ईमान बि बचे, नबी साईं जी हर सुन्नत ज़िंदा थिए। सॼो अज़म कयो त नबी जी हर सुन्नत खे ज़िंदा कंदा। बस थोरो नियत में फ़र्क़ु कयो। असां नियत सही कंदासीं नी त दुनिया बि दीन थी। नियत सही न हूंदी त दीन बि दुनिया। बाबा हिकिड़ो माण्हू निमाज़ थो पढ़े, मक़सदु हिन जो आहे त माण्हू मूंखे निमाज़ी चवनि। ॿुधायो इहा निमाज़ दुनिया थी वई की न? हाजी हज थो करे, हिन जी नियत इहा आहे त माण्हू मूंखे हाजी चवनि। ॿुधायो इन जो हज दुनिया थी वियो की न? ज़काती ज़कात थो ॾिए, हिन जी नियत इहा आहे त माण्हू मूंखे सखी चवनि। ॿुधायो इन जी सखावत दुनिया थी वई की न? थोरी नियत चङी। राति जो असां सुम्हूं था, गोॾ पाए सुम्हूं था, लटा लाए, सुबुह जो आज़ान अचे, वुज़ू करे तव्हां कमीज़ पायो, पारे सॼी बाह, पोइ खॿी बाह, सलवार पायो, पारे सॼो पाचो, पोइ खॿो पाचो, त दुनिया बि दीन थी वञे। इहा कमीज़ पाइण बि इबादत थी वञे, सलवार पाइण बि इबादत थी वञे। मस्जिद में दाख़िल था थियो, सॼो पेर पारे दाख़िल कयो, खॿो पेर पोइ दुकान में वञो, सॼो पेर पारे पोइ खॿो पेर, घर में वञो पारे सॼो पेर पोइ खॿो पेर, ॿाहिरि निकिरो घर खां त पारे खॿो पेर पोइ सॼो पेर, दुकान खां तव्हां ॿाहिरि निकिरो पारे खॿो पेर ॿाहिरि कढो पोइ सॼो पेर, मस्जिद मां ॿाहिरि निकिरो त पारे खॿो पेर ॿाहिरि कढो पोइ सॼो पेर। तव्हांजो मस्जिद में दाख़िल थियणु, मस्जिद मां निकिरणु, घर में दाख़िल थियणु, घर मां निकिरणु, दुकान में दाख़िल थियणु, दुकान मां निकिरणु, इहो बि इबादत बणिजी वेंदो, दीन बणिजी वेंदो। बस कोशिशि करे। पाणी त हुई पियूं था नी, पर सुन्नत मुताबिक़ पाणी पियूं, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे पाणी पियूं, टिनि साहिनि में पाणी पियूं, वेही पाणी पियूं, त असांजो पाणी पीअण बि इबादत। मानी खाओ था, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे मानी खाओ, सॼे हथ सां खाओ, पंहिंजे पासे ॾऊं खाओ। घटि खाओ त तव्हां असांजो खाइण बि इबादत बणिजी वञे। थोरो नियत में फ़र्क़ु कयो। जुती पायो था, पारे सॼो पेर पायो, पोइ खॿो पेर, लाहियो था त पारे खॿो पेर पोइ सॼो पेर। इंशाअल्लाह असांजो जुती पाइण बि इबादत, जुती लाहण बि इबादत, दुनिया बि दीन थी वेंदी। थी वेंदी की न? दुनिया खे दीन बनायो, दीन खे दुनिया न बनायो। सुन्नत मुताबिक़ ॾाढी रखीसीं। असांजी निंड बि इबादत, असांजो घर में हुजण बि इबादत, ज़मीन ते बीठा हूं तॾहिं बि इबादत। 24 कलाक हिन जे आमाल नामे में सवाब पियो थो लिखिजे त ही मुस्लमान आहे जेको 24 कलाक नबी साईं जी सुन्नत खे ज़िंदा थो। बाथरूम में वञो त पारे खॿो पेर पोइ सॼो पेर, बाज़ार में वञो त पारे खॿो पेर पोइ सॼो पेर, ॿाहिरि निकिरो त पारे सॼो पेर ॿाहिरि कढो पोइ खॿो पेर ॿाहिरि कढो। बाथरूम में वञण बि इबादत, बाज़ार में वञण बि इबादत। केॾो दीन में आसानी आहे, दीन में केॾो मज़ो आहे। सॼो अज़म कयो त नबी साईं जी हर सुन्नत खे ज़िंदा कंदासीं। अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़िरनि ते नबी जे जमात जी कावड़ हूंदी आहे,
माना हुननि खे हर ॻाल्हि नबी जी वणंदी। सभु कोशिशि कंदो नी ऐं वाइदो कयो त साथ आलमनि जो ॾींदा। 2011 जी इलेक्शन में मौलाना फज़ल रहमान साहब फरमायो त सरहद में बलोचिस्तान में उन्हनि खे ज़रूरत ई नथी जो बिल असेंबली में आणनि। 11 सालनि खां घटि उमिरि में जेको मुस्लमान थो थिए हुनजो इस्लाम क़बूल न आहे। इहो बिल सरहद में बलोचिस्तान में आयो ई न, छो त हुते आलिम चौकीदार वेठा। सभु चओ सुभान अल्लाह। 4 दाणा 5 दाणा आलिम हुते वेठा आहिनि। कंहिंखे ज़रूरत न आहे जो नबी जे सुन्नत जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे, इस्लाम जे ख़िलाफ़ को बिल असेंबली में आणे। बदकिस्मती सां असांजे सिंध में हिकिड़ो बि आलिम कोन्हे। आज़म कयो त हर ज़िले मां हिकिड़ो त मोकिलींदव नी। हाणे 7, 8, 9 अप्रैल ते वॾो इज्तिमा आलमी इज्तिमा। सभु कोशिशि कयो त इंशाअल्लाह हिन में शरीक थींदासीं। जेके कुराड़ा आहिनि, बीमार मज़ूर, उहे दुआऊं घुरनि अल्लाह हिन इज्तिमा खे इस्लाम जे ग़लबे जो ज़रियो बनाए। ठीकु आहे नी। उहे दुआऊं घुरनि, नफ़िल पढ़ी राति जो तहज्जुद में दुआऊं घुरो त हिन इज्तिमा जी रब हिफ़ाज़त करे, इस्लाम जे ग़लबे जो ज़रियो बनाए। मौलाना फरमायो असांजो कमु आहे महिनत करणु। असांजो कमु आहे महिनत करणु, नतीजो त रब जे हथ में। असां दुनिया खे ॾेखारींदासीं त मोहम्मद मुस्तफ़ा जा सचा वारिस ग़ुलाम, दीन इस्लाम खे चाहण वारा 50 लख हिक जाति गॾु थी सघनि था। वाइदू लहुम मस्ततातु मिन कुव्व। रब फरमाए तव्हां एतिरी ताक़त तयारु कयो जो तव्हांजो दुश्मन अलाह जो दुश्मन डिॼी वञे। बाबा हिते मुस्लमान एतिरा जेके क़ुर जे कानून खे चाहण वारा एतिरा गॾु थींदा त ॿुधायो दुश्मन डिॼंदो या कोन डिॼंदो? सो सभु शरीक थींदो नी इंशाअल्लाह। अहिड़ा बुज़ुर्ग हिते ईंदा जेके मुस्तजाब दुआ, माना हथ खणनि त रब उन्हनि जे हथनि खे रद्द न करे। सो दुआउनि में बि शरीक थियूं, बुज़ुर्गनि आलिमनि जूं ज़ियारतूं बि कयूं। इंशाअल्लाह इन इज्तिमा खे ॾिसी करे दुश्मन सड़ी वेंदो, मोहम्मद मुस्तफ़ा रोज़े मुबारक में ठरी पवंदो। त मुंहिंजी सुन्नत खे, मुंहिंजे क़ुर खे नाफ़िज़ करण वारा लखनि जी तादाद में गॾु थिया आहिनि। अल्लाह से दुआ आहे अल्लाह ताला वाही असांखे नबी से जे हर सुन्नत हर अदा खे ज़िंदा करण जी तौफ़ीक़।